अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडानी। मां इन वक्त मीरपुर माथेलो में सहूलत मरकज जमीन जे खाते जो कंप्यूटराइज्ड कार्ड ज़िलो घोटकी जे ऑफिस में मौजूद आहियां, जेका गुज़िरियल 2 महीननि खां गैर फाल आहे। गुज़िरियल 2 महीननि खां सुञाणप कार्ड ते या बायोमेट्रिक ते कंहिंखे बि ज़मीन जो खातो, खाते जी कापी, ट्रू कापी नथो कढे ॾिनो वञे। अदा त काॾे वञो था अदा? साईं हा मौजूद न आहिनि। कानपुर मार खां आहियो, मौजूद न आहिनि। चाचा छा पोजीशन आहे? अंदरि विया कमु थियो तव्हांजो? ऑफिसर मौजूद कोन्हनि। ही हाल 2 महीननि खां आहे। महीनो ॿ थी विया आहिनि। हर को जेको अचे थो मोटियो थो वञे, खाली मोटियो थो। ऑफिस ठहियल आहे, को कम ई न आहे, को सिस्टम न आहे। पगारूं, इमारतूं, सहूलतूं, बिल्डिंग गवर्नमेंट ॾिनी आहे, हा सिस्टम न आहे। अफ़सोस आहे। करे सघे माण्हू खे। ही रेवेन्यू बोर्ड जो आहे न, पाण जेको रजिस्ट्री जेका दाख़िला रखाईंदा आहियूं 1985 खां वठी अॼु ॾींहुं ताईं पंहिंजो रिकॉर्ड जेको आहे स्कैन थींदो आहे। जेको रेवेन्यू बोर्ड में स्कैन थींदो आहे ऑटोमेटिक हिन सां मुंसलिक आहे। हिते शनाख्ती कार्ड जो नंबर ऐं बायोमेट्रिक अंगूठो ॾियण सां उनजी सचो नकल ट्रू कापी निकिरी अचे थी। ही बंदि आहे कंप्यूटर सिस्टम। इन जे लाइ माण्हू तपेदारनि जे वर चढ़ियल आहिनि, जेके ॾाढा हज़ार रुपया ॾेई माण्हुनि खे खातनि जूं कापियूं ॾियनि था। तकलीफ़ करे अचूं था पिया, वरी मोटी था वञूं, धिका खाई, कुझु न आहे, को सिस्टम न आहे, कोई मौजूद ई कोन्हे। हिकिड़ो कलवर साहब मौजूद हूंदो हो, मौजूद आहे हिन वक़्तु। उहो चए थो मुंहिंजा हथ बदल, मां कुझु नथो करे सघां। हिननि जो को इंचार्ज आहे, को फराद मेमण आहे, हैदराबाद अलाए कराची जो आहे, जेको 2 महीननि खां ऑफिस न पियो अचे। वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी। अचो दोस्तो, अंदरि पाण हलूं था। ही तव्हां ॾिसी सघो था, ही इन जे बोर्ड जो हाल आहे, जेको पेनाफ्लेक्स हिननि जो लॻल आहे उनजो ही हाल आहे। सहूलत मरकज़ ज़मीन जे खातनि जो कंप्यूटराइज्ड रिकॉर्ड ज़िलो घोटकी, बोर्ड ऑफ रेवेन्यू, हे तव्हांजे साम्हूं आहे। अचो अंदरि हली ॾिसूं था। उमेद कुकड़ूकू लॻी पई हूंदी, कुकड़ूकू। हे अवामी जगह आहे, अवामी जगह में वञण लाइ इजाज़त जी कंहिंजी ज़रूरत न आहे हूंदी। साईं वेठो आहे। साईं साईं कमु तव्हांजो हले थो? साईं तव्हां कलवर साहब आहियो न? मुंहिंजे ख्याल पोइ दफ़ा मां आयो हुउमि। कमु हले थो अदा? गुज़िरियल 2 महीननि खां माण्हू शिकायतूं तव्हांजूं कनि पिया, जो हिते कोई असांखे ट्रू कापी नथा कढी ॾियनि, कापी नथा कढी ॾियनि। छो ईअं कंदा आहियो माण्हुनि सां सर? तव्हांजो इंचार्ज किथे आहे सर? असिस्टेंट डिस्ट्रिक्ट मैनेजर साहब फराद मेमन साहब किथे आहिनि सर? सर मां तव्हां खां वधीक सवाल न कंदुमि, तव्हांखे मतिलबु तकलीफ़ अची वञे। तव्हांजा सीनियर ऑफिसर आहिनि, ही उनजी ऑफिस आहे, उहा ऑफिस बंदि लॻी पई आहे। हे हिकिड़ो अलाए ॿ टे अमलो आहे जेको वेठो आहे, जेको असिस्टेंट डिस्ट्रिक्ट मैनेजर खां सवा ही कमु बंदि आहे। गुज़िरियल 2 महीननि खां साथियो, 2 महीननि खां ही कमु बंदि आहे। असांजा माण्हू तपेदारनि ॾे धिका खाइण ते मजबूर आहिनि। हितां कापी, ट्रू कापी न मिलण जे करे तपेदार 5-5, 10-10 हज़ार माण्हुनि खां वठी माण्हुनि खे पंधु कराए ज़लीलो ख्वार करनि था पिया। ही सहूलत घर, ही बोर्ड ऑफ रेवेन्यू जो सहूलत घर असांजे लाइ तइमीर थियो आहे, ही अमलो असांजे लाइ मुक़ररु थियो आहे। पर को फराद मेमण आहे, हितां जो इंचार्ज आहे, असिस्टेंट डिस्ट्रिक्ट मैनेजर आहे, जेको 2 महीननि खां ऑफिस न पियो अचे। ऑफिसनि खे पीउ जी जागीर सम्झो वेठा आहिनि। सदन लाइ शर्म जो मक़ाम आहे। जॾहिं ज़रदारी जहिड़ा सदर पाकिस्तान हूंदा, ज़रदारी जहिड़ा सदर पाकिस्तान हूंदा, जॾहिं करप्ट असांजा वॾेरा चूंडियल नुमाइंदा ऐं मिनिस्टर हूंदा, पोइ असां सां इहा ज़्यादती न थींदी। ॿी कहिड़ी ज़्यादती थींदी? ही सिस्टम आहे, ऑनलाइन सिस्टम आहे, कंप्यूटर सिस्टम आहे, जिते NIC नंबर लिखण सां तव्हांजो रिकॉर्ड निकिरी अचे थो, रेवेन्यू जो रिकॉर्ड निकिरी अचे थो। तव्हांजो हिकिड़ो पैसो आहे, 100 एकड़ आहे, 5 एकड़ ज़मीन आहे खाते वारी, सॼी निकिरी अचे थी। तव्हांजे वालिद साहब जे नाले ते केतिरो खातो आहे, सॼी निकिरी अचे थी। हाणे जेकॾहिं असां फौती खाता बदल करायूं था, अधु तपेदार ज़ाहिर ई नथा करनि, अधु मिले ई कोन थो। ॻोल्हे ॻोल्हे असां थकी पिया आहियूं। कोई रिकॉर्ड असांखे रेवेन्यू वारा ॾियण लाइ तयारु न आहिनि। ही असां अवाम जे सहूलत लाइ सहूलत घर ठाहिया विया आहिनि। जेको घोटकी एट मीरपुर माथेले वारो जेको वाहिद सहूलत घर आहे, रेवेन्यू बोर्ड ऑफ सिंध जो, हैदराबाद जो, उहो गुज़िरियल 2 महीननि खां गैर फाल आहे। हिन जो इंचार्ज, जंहिंखे असिस्टेंट डिस्ट्रिक्ट मैनेजर चवंदा आहिनि या डिप्टी चवंदा आहिनि, मूंखे यादगीरो कोन्हे, जेको हितां जो इंचार्ज आहे, उहो 2 महीननि खां ऑफिस न पियो अचे। फराज़ मुंहिंजे ख्याल में नालो आहे मेमण।
ही हालत आहे असां सां, इहा तव्हांजी ख़ामोशी ऐं बुज़दिली जे करे थिए थो, न त इन्हनि जी कहिड़ी मजाल। इन टके जे असिस्टेंट मैनेजर जी कहिड़ी मजाल। असांजे टैक्स मां पघारूं खणनि था, असांजे टैक्स मां ही इमारतूं तइमीर थियनि थियूं, असांजे टैक्स मां पंहिंजो मरातूं वठनि था, पोइ बि असांखे का बि सहूलियत कोन्हे। इहा इन्हनि जी ॾाढाई न आहे, असांजी बुज़दिली ऐं ग़ुलामी आहे। 2 महीननि खां कोई आवाज़ बुलंद करण लाइ तयारु कोन्हे। अवाम मां, शहरनि मां छड़ो फोन करे, अदा नसरुल्लाह इंचार्ज कोन्हे। अरे बाबा, अदा नसरुल्लाह तव्हां खां सवाइ छा थो करे सघे? अदा नसरुल्लाह तव्हां खां सवाइ अधूरो आहे। अदा नसरुल्लाह अकेलो तव्हांजे लाइ छा थो करे सघे? तव्हांजी ॿधी में ताक़त आहे। तव्हां सदर खे कुर्सी तां लाहे सघो था, तव्हां आर्मी चीफ खे कुर्सी तां लाहे सघो था। अवाम में ताक़त आहे, ॿधी में ताक़त आहे। ख़ुदा रा पंहिंजा हक़ सुञाणो ऐं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कयो। वॾी महिरबानी।